मिठी में विजोटर जे लाकअप में मुबैना पुलिस तशद्दुद में मारिजी वियल नौजवान मंजूर कुराई जे वारसन लाश रखी गुज़रियल रात खां पंगारियो स्टाफ वटि एहतजाजी धरणो जारी आहे। वारसन जो चवणु आहे त असांजे नौजवान खे बिना कंहिं सबब जे पुलिस तशद्दुद करे मारियो आहे। वधीक तफ़सील जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे एजाज़ बजीर। जी एजाज़। जी बिल्कुल, विजूटो पुलिस लाकअप में मुबैना तौर ते पुलिस तशद्दुद में फौत थी वियल नौजवान मंजूर कुराई जे वारसन पारां लाश रखे गुज़रियल रात खां जेको धरणो आहे उहो फांगारियो पुलिस चेक पोस्ट ते जेको आहे उहो जारी आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त 15 खां वधीक कलाक जेके आहिनि उहे गुज़री विया आहिनि। हीउ धरणो जेको आहे उहो वारस लाश हिते एम्बुलेंस में जेको आहे उहो मौजूदु आहे ऐं वारस जेको आहे एहतजाजी धरणो हणी वेठल आहिनि हिते। ऐं तव्हांखे ॿुधायां त हिन धरणे खां लॻण खां पोइ सी पैक जो जेको रोड आहे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। मिठी नवकोट जो रोड जेको आहे उहो बंदि आहे ऐं ॿिया मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि ॾांहुं जेके रस्ता निकिरनि था उहे मुकमल तौर ते बंदि आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त वॾे तइदाद में जेका आहे ट्रांसपोर्ट उहा ॿिन्ही तरफ़नि खां बीहजी वई आहे। हिते जेके वारस मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो मुतालबा छा आहिनि। असांजो छोकिरो कल्ह थाणे ते वठी पुलिस लालू मेघवाड़ खमीसो पुलिस वारो इन्हनि असांजे छोकिरे खे मारियो। उते छोकिरे जो असांजो गवाह बीठल हो, उन्हनि खे बार बार चयो पियो बाबा असांजे छोकिरे खे न मारियो। ॿिया 2 माण्हू जिन्हनि मारायो, हिकिड़ो पांदी खान खोसो, ॿियो शबीर उते वेठो उठो, हिननि वेही छोकिरे खे मारायो। बशीर उठे हरनि माराए छोकिरे खे। असांजो गवाह वेठो हुओ, जॾहिं छोकिरो चए पियो छॾियो छॾियो, चयो तव्हां घरां थी अचो असांखे छोकिरो ॾियूं था। ईअं कंदे कंदे हुनजो भाउ जे रड़नि ते वञे न पियो, हुनजी दिलि ॾुखाइजे पई। वरियो रोड था थियो, वरियो अचो पहिरें अची पियो हिन मेघवाड़ जे पहिरें रोई पियो। चई बाबा कहिड़ी बि ग़लती आहे महिरबानी करे मुंहिंजो भाउ मूंखे ॾियो, पैसा वठो। चई न तूं वञ, तुंहिंजो भाउ वरी तोखे सुभाणे ॾींदासीं। हुनखे निंड न आई, वरी असर जो हू आयो इंतिज़ामिया साईं असांखे चए थी टोपी ड्रामो घुमाए फिराए बाबा इंसाफ़ तव्हां सां थींदो। बाबा असां चवंदा इंसाफ़ असां सां कहिड़ो थींदो, असांजो माण्हू मोह पियो, ही 4 माण्हू ॿधायो छो नथा ॿधाइनि। अच्छा, रुको माण्हू केस दाख़िल कयो साईं, केस दाख़िल थींदो न, FIR थींदी। रुको माण्हू गिरफ़्तार थियण जो फ़ाइदो कहिड़ो, 302 कलम लॻंदो हिननि ते। असां गिरफ़्तार कंदासीं, धरणो टोड़े वेंदासीं, पोइ अॻियां आसी ॼाणू जी शीशन कोर्ट ॼाणे, सुप्रीम ॼाणे। SP साहब चयो क़ुर ते हथु रखी वियो त आऊं तव्हां सां इंसाफ़ करां थो। हिन 4 माण्हुनि वेही उते 2 ॼणनि मारायो आहे, पुलिस वारनि धकया आहिनि, माण्हू मरी वियो, असांखे इतला बि कोन कयो आहे। जॾहिं पुलिस हिते खणी आई आहे मिठी में, असांखे मीडिया जे ज़रिए ख़बर पई आहे। असांजो हाणे मुतालबो इहो आहे SP जहिड़ो माण्हू क़ुर ते हथु रखी साईं फिरी वियो, असांखे ॿियो सिंध हुकूमत खां कहिड़ो भला इंसाफ़ मिलंदो। ही पुलिस वर्दी में दहशतगर्दी आहे। जी बिल्कुलु, हिन वारसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो हिकु ई मुतालबो आहे त जेके मुलवस एहलकार आहिनि उन्हनि समेत ॿिया जेके प्राइवेट 2 माण्हू ॿुधाए वञनि था, उन्हनि समूरनि मथां क़तल केस जेको आहे उहो दाख़िल करे ऐं उन्हनि समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तेसिताईं हीउ असांजो धरणो जेको आहे उहो हिननि जो चवणु आहे जारी आहे। छाकाणि हिननि जो इहो बि चवणु आहे त पुलिस जेका आहे SSP थरपारकर हिन सॼे मामले में असांखे